नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कडंडियारो में खबर ॾींदा हलूं त दुनिया में ईंदड़ क़रोना जी वबा समेत मुख़्तलिफ आफ़तन खे टारण जे लाइ कडंडियारो शहर जे रेलवे स्टेशन कॉलोनी वारे इलाइक़े में वाक़िअ दरगाह सईद करीम शाह ते लखें दुरूद जो विर्द करे मुल्क पाकिस्तान जी सलामती ऐं दुआऊं घुरियूं वयूं। इन मौक़े ते सईद इमदाद अली शाह, सईद इमाम अली शाह ऐं ॿियनि चयो त दुनिया में ॾींहों ॾींहुं आफ़तूं वधी रहियूं आहिनि। आफ़तनि सबबि वॾो नुक़सान थी रहियो आहे। हिन वक़्तु करोना जी वबा असांजे मुल्क पाकिस्तान के घेरे में आणे छॾियो आहे। करोना जी वबा खां पोइ आम ज़िंदगी मफ़लूज बणियल आहे। हिन वबा जे करे केतिरा ई माण्हू फ़ौत थी चुका आहिनि। केतिरा ई हिन बीमारी सबबि घरनि में आइसोलेट थियल आहिनि। हिन वबा जे ख़ात्मे लाइ असांखे फज़ूल ॻाल्हियूं करण बजाय अल्लाह ताला खां पंहिंजी गुनाहनि जी माफ़ी वठणु घुरिजे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।